तरफा रमजान मुबारक आयो आ अल्लाह ताला जे तरफा रमजान मुबारक आयो आ हर मोमिन हर हिक मस्जिद खे जिन सारन सां जरकायो आ हर मोमिन हर हिक मस्जिद खे जिन सारन सां जरकायो आ चंद ॼाण ॾिठो हिक ॿिए खे चई था आशिक ओलह तरफ़ ॾिसने ॾिठो हिक ॿिए खे चई था आशिक ओलह तरफ़ ॾिसने आशिक ओलह तरफ़ ॾिसने नंढड़ने तनहारियो नेण खणी नंढड़ने तनहारियो नेण खणी वॾड़ने बि घणो वाधायो आ अल्लाह ताला जे तरफा रमजान मुबारक आयो आ हर मोमिन हर हिक मस्जिद खे जिन सारन सां जरकायो आ मिलियो शरफ महीनन खे मगर हिन मिठीड़े पाक महीने में शरफ महीनन खे मगर हिन मिठीड़े पाक महीने में हिन मिठीड़े पाक महीने में नगदार मोहम्मद ते नाज़िल नगदार मोहम्मद ते नाज़िल नगदार मोहम्मद ते नाज़िल फुरकान खुदा फरमायो आ अल्लाह ताला जे तरफा रमजान मुबारक आयो आ हर मोमिन हर हिक मस्जिद खे जिन सारन सां जरकायो आ दस्तूर मुताबिक दिल खोले मेहमान खे आहिनि मान ॾिबा मुताबिक दिल खोले मेहमान खे आहिनि मान ॾिबा मेहमान खे आहिनि मान ॾिबा पर साल जुदा थी वियो हो सो पर साल जुदा थी वियो हो सो पर साल जुदा थी वियो हो सो हिन साल नसीब में आयो आ अल्लाह ताला जे तरफा रमजान मुबारक आयो आ हर मोमिन हर हिक मस्जिद खे जिन सारन सां जरकायो आ गम वहम लही व्या गुलाम नबी महबूब मिठे जे गुलामन जा मलही गुलाम नबी महबूब मिठे जे गुलामन जा महबूब मिठे जे गुलामन जा ओ न खास खुशीअ जे मौके ते उन खास खुशिया जे मौके ते मौलूद महेसर ठायो आ अल्लाह ताला जे तरफा रमजान मुबारक आयो आ हर मोमिन हर हिक मस्जिद खे जिन सारन सां जरकायो आ